बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह बाजारे मेहरबान जे नाले सां। वन्नाज़ियाति ग़र्क़ा, अंदर घिड़ी छिकी आड़ींदड़ जो कसम आहे। वन्नाशिताति नश्ता, ऐं खोले आसानी सां ॻंढ छोड़ींदड़नि जो कसम आहे। वस्साबिहाति सबहा, ऐं चङी तरह सां तरंदड़ जो कसम आहे। फस्साबिकाति सबका, पोइ डोड़े अगराई कंदड़ जो कसम आहे। फलमुदब्बिराति अमरा, पोइ सभु कम जे रिसंदड़ टोलियुनि जो कसम आहे। यौम तर्जुफुर्राजिफा, त जंहिं ॾींहुं धुबण वारी धुबंदी। तत्बउहा रादिफा, उनखे पुठियां लॻंदड़ ॿियो धोधो पुठियां लॻंदो। क़ुलूबुन यौमइज़िन वाजिफा, ते ॾींहुं केतिरियूं दिलियूं ॾकी वञण वारियूं हूंदियूं। अबसारुहा ख़ाशिया, उन्हनि जूं अखियूं ख़वारी सबबु झुकियूं थींदियूं। यक़ूलूना इन्ना लमरदूदून फिल हाफ़िरा, चवनि था त असीं पोएं पहिरें मोटबासूं छा। आइज़ा कुन्ना इज़ामन नख़िरा, हा जॾहिं बुता हॾा थींदासूं। क़ालू तिल्का इज़न करतुन ख़ासिरा, चवंदा आहिनि त उन महिल उहो ॿीहर मोटण वॾो नुक़सान वारो आहे। फ़इन्नमा हिय ज़जरतुन वाहिद, पोइ इहो वाक़ियो हिकिड़ी सख़्त हकल आहे। फ़इज़ा हुम बिस्साहिरा, पोइ उते जो उते हिकु पधरे मैदान में हाज़िर थियल हूंदा। हल अताका हदीसु मूसा, ए पैगंबर तो वटि मूसा जी ख़बर पहुती आहे छा। इज़ नादाहु रब्बुहु बिल वादिल मुक़द्दसि तुवा, जॾहिं संदसि पलहार खे पाक मैदान तुवा में सॼियो। अज़हब इला फ़िरऔन इन्नहु तग़ा, त फ़िरऔन ॾांहुं वञ छो त हू हद खां लॻियो आहे। फ़क़ुल हल लक इला अन तज़क्का, पोइ उनखे चओ त हिन ॾांहुं ख़्याल अथई त तूं सुधरजी। वअहदियक इला रब्बिक फ़तग़शा, ऐं तुंहिंजे पलहार ॾांहुं तोखे सिधो रस्तो ॾेखारियां त तूं उनखां ॾिजी। फ़अराहुल आयातल कुबरा, पोइ फ़िरौन खे वरी निशानी ॾेखारियईं। फ़क़ज़्ज़ब वअसा, पोइ फ़िरौन मूसा खे कूड़ो भांयो ऐं नाफ़रमानी कयाईं। सुम्म अदबर यसा, वरी उतां पुठीरो थी तिखो हलण लॻो। फ़हशर फ़नादा, पोइ पंहिंजे क़ौम खे गॾु कयाईं, पोइ सॼाईं। फ़क़ाल अना रब्बुकुमुल आला, पोइ चयाईं त आऊं अव्हां जो तमामु मथाऊं पलहणर आहियां। फ़अख़ज़हुल्लाहु नकालल आख़िरति वल ऊला, पोइ अल्लाह उनखे आख़िरत ऐं दुनिया जी अज़ाब में पकड़ियो। इन फ़ी ज़ालिक लइब्रतन लिमन यख़्शा, बेशक हिन किसे में उन लाइ नसीहत आहे जेको ॾिजे। अंतुम अशद्दु ख़ल्क़न मिस्समाउ बनाहा, भला बणावत में अमीं ॾुखिया आहियो या आसमान जंहिंखे अल्लाह बणायो। रफ़अ समकाहा फ़सव्वाहा, उन जे मथां ई बुलंद कयाईं, पोइ उनखे बराबरि बीहारियाईं। वअग़तश लैलहा वअख़रज दुहाहा, ऐं उन जी राति खे ऊंदा कयाईं, उन जो सोजरो ॾींहं जो पधरो कयाईं। वल अर्ज़ बअद ज़ालिक दहाहा, ऐं उन खां पोइ ज़मीन खे विछायाईं। अख़रज मिनहा माअहा व मरआहा, उन मां संदुसि पाणी ऐं संदुसि गाह कढियाईं। वल जिबाल अरसाहा, ऐं जबलनि खे महकम खोड़ियाईं। मताअ लकुम वलिअनामिकुम, अव्हां जे नफ़े लाइ ऐं अव्हां जे ढोरनि जे नफ़े लाइ। फ़इज़ा जाअति ताम्मतुल कुबरा, पोइ जॾहिं वॾो वाक़ियो क़यामत जो ईंदो। यौम यतज़क्करुल इंसानु मा साआ, उन ॾींहुं माण्हू उहो यादि कंदो जेके दुनिया में कमायो हुअईं। वबुर्रिज़तिल जहीमु लिमन यरा, ऐं दोज़ख उन लाइ पधरो कबो जेको ॾिसणु घुरंदो। फ़अम्मा मन तग़ा, पोइ जेको हद खां लॻियो हूंदो। वआसारल हयात दुनिया, हिन दुनिया जी हयाती खे भलो सम्झाई। फ़इन्नल जहीम हियल मअवा, जी जाइ बेशक दोज़ख आहे। वअम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहन नफ़्सा अनिल हवा, जेको पंहिंजे परहार जे हज़ूर में रूबरू बीहण खां ॾिनो ऐं नफ़्स
उनखे ज़िद खां झलियाईं फ़इन्नल जन्नत हियल मअवा पोइ तुंहिंजी जाइ बेशक बिश्ता आहे यसअलूनका अनिस्साअति अय्यान मुरसाहा ऐं पैगंबर तोखां क़यामत बाबति पुछनि था त उन जो वाक़ियो थियण कॾहिं आहे फ़ीमा अंत मिन ज़िक्राहा ऐं पुछंदड़ उनजी ख़बर बाबति तूं कहिड़े ख़्याल में आहीं इला रब्बिका मुंतहाहा उनजी पुॼाणी जी ख़बर तुंहिंजे पढ़ण वटि आहे इन्नमा अंत मुंदिरु मन यख्शाहा जेको क़यामत खां डिॼे रुॻो तंहिं लाइ तूं डिॼारींदड़ आहीं कअन्नहुम यौम यरौनहा लम यल्बसू इल्ला आशियतन औ दुहाहा जंहिं ॾींहुं उनखे ॾिसंदा तंहिं ॾींहुं ईअं भाईंदा त ॼणक हिकिड़ी वक़्तु सांझी या उनजी सभु खां सवाइ दुनिया में रहिया न हुआ सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम व नहनु अला